दरगाह सैयद उमर अली शाह उर्फ बाबू बोदलो साईं। मरकज़ी दरवाज़ो आहे दरगाह जो। ही दरगाह ठठो सिजावल बाईपास ते आहे। मां बि हिन दरगाह ते फस्ट टाइम आयो आहियां। हिते खोड़ सारियूं ॿियूं मज़ारूं आहिनि नंढियूं। जामिया मस्जिद आहे दरगाह क़दीम हज़रत बाबू शाह बोदलो शहीद। हक मौजूद सरकार या अली मदद। रोज़ो साईं जो तमामु क़दीम आहे। बिस्मिल्लाह। दरवाज़ो माशाअल्लाह बहितरीन डिज़ाइनिंग में ठहियल आहे। हक सरकार हक मौजूद या अली मदद। हक मौजूद आहे क़दीम रोज़ो पुराणो। या अली मदद। अच्छा, जेके दरगाहूं मां ॾिसी आयो आहियां सभिनी में ही कटड़ा ठहियल आहिनि, ही मोर ठहियल आहिनि। आहे सॼो सागवान जो काठ, पर पोइ हिनखे रंग कयो वियो आहे मथां त ढकिजी वियो आहे सॼो। तमामु सागवान जो बहितरीन ॾियारियूं ठहियल आहिनि। सागवान जो साईं जो कठोड़ो बि तमामु पुराणो आहे। रोज़े जे वक़्त जो ई कठेड़ो आहे। जेतिरो पुराणो रोज़ो आहे ओतिरो पुराणो कठेड़ो बि आहे साईं जो। तक़रीबन मीरनि ऐं कलोड़नि जे दौर जो ही मक़बरो आहे। बिस्मिल्लाह से तमामु सुहिणो कमु थियल आहे हुन ते काठ जो। मथे ही जेके मोर ठहियल आहिनि तमामु ही क़दीमी डिज़ाइन आहे। कलहोड़नि ऐं मुग़लनि जे दौर जो ही डिज़ाइन आहे। दरवाज़ो माशाअल्लाह तमामु प्यारो डिज़ाइन थियल आहे। ही उहे शयूं आहिनि जेके ॿारड़ीअ जा माण्हू पंहिंजी बासण जे लाइ दरगाह ते ॿधी वेंदा आहिनि अची। पोइ असीं पंहिंजी ज़बान में हिनखे मिठू चवंदा आहियूं। दरगाह ते मिठू ॿधिबो। हिकिड़ो ही ॿधो पियो आहे, हिकिड़ो हेॾां ही ॿधो पियो आहे। ही ॿारड़ीअ जे माण्हुनि जा पंहिंजा कम थियल आहिनि। असां तमामु बहितरीन शयूं ठहियल आहिनि। ताज़ो मेलो थियो आहे साईं जो शायदि, जो सजावट बि दरगाह ते अञा ताज़ी आहे। अंगण में अहाते में बि ॿाहिरि तुरबतूं आहिनि ऐं कटेड़े जे ॿाहिरां बि आहिनि। तमामु शानदार आलीशान मक़बरो आहे साईं जो। ही खोड़ सारी तुरबतूं आहिनि पर कंहिं ते बि नालो निशान कोन्हे को। तमामु आलीशान रोज़ो आहे साईं जो। ही मस्जिद ठहियल आहे पासे में। हिते पारे में कबूतर मैं तो पुराणो गुंबद आई हिन में जेको आहे बयानु था। ही दरगाह जो ॿारियूं ॾेखार ठठो सिजावल बाईपास।
बाअदब बानसीब बेअदब बेनसीब। पासे में बी मज़ारा नंढी हज़रत सैयद अहमद शाह बुखारी साईं जी। शायद अॻियां आहे किथे। हिकिड़ी मज़ार ते हेठि वारे साम्हूं